मोरो ख़बर शामिल कजे थी। मोरो सिंध मां जितां सिंधी अल्ताफ़ सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ चीफ म्यूनसिपल कमेटी मोरो नूर मोहम्मद समो पंहिंजी टीम सां गॾिजी मोरो शहर में डिस्पोज़लन समेत शहर जे मुख़्तलिफ़ पाड़नि जो विज़िट कियो। डिस्पोज़लन ते मौजूदा अमले खां दरपेश मसइलनि बाबति तफ़सील वरिता, उनखे हल करण जो पिणु चयो ऐं इम्कानी बाशुनि में डिस्पोज़लन खे मुसलसिल हलाइण अमले खे अलर्ट रहण जूं हिदायतूं जारी कयूं। उन मौक़े ते चीफ म्यूनसिपल कमेटी मोरो नूर अहमद समो चयो त मां हिन शहर जो आहियां, हिन मोरो शहर जे दरपेश मसइलनि खे बहितर नमूने सम्झी सघां थो। मां मोरो शहर जी आवाम जी ख़िदमत लाइ हर वक़्तु हाज़िर आहियां। असांखे हिन शहर में ई रहणो आहे। मां पंहिंजे शहर में पेरें पंधु निकिरी पंहिंजे मोरो शहर जी मालिकी कंदुसि। मुंहिंजी मोरो शहर जी शऊर रखंदड़ हर मुख़्तफ़िकर जे दोस्तनि जी गुज़ारिश आहे त हीउ शहर अवां समेत मुंहिंजो बि आहे। हिन शहर जी बहितरी भलाई लाइ तामीर, सूंहं सुधारे ऐं सफ़ाई लाइ अवां मुंहिंजा बाह ॿेली बणिजो त जीअं सभु पंहिंजे शहर जी ख़ूबसूरती में पंहिंजो पंहिंजो किरदारु अदा कयो। उन मौक़े ते चीफ म्यूनसिपल कमेटी मोरो नूर मोहम्मद समो सां मुकेश तबसुम ऐं ॿिया गॾु हुया।